अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां शमसुद्दीन मेमण। अॼु आऊं जेका तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो इहा आहे त जेका पंहिंजी मौसम आहे हाला जी तमामु गरम थी वई आहे। असीं दुकाननि ते वेई हिक ॿिए खे डिग्री पिया ॿुधायूं, अॼु 40 डिग्री, अॼु 45 डिग्री, ऐं पंहिंजा सूर पिया ॻाल्हाईंदा आहियूं। असल में आऊं हिन ॻाल्हि ते गौर पियो करियां त इन गर्मीअ में इन साॻिए टेम्परेचर में जंहिंमें असीं दुकाननि ते वेई आराम सां इहे ॻाल्हियूं पिया कंदा आहियूं ऐं गर्मीअ जी शिकायत पिया कंदा आहियूं, त उन जी गर्मीअ में मज़दूर अहिड़ी इन ई उस में असीं त वरी बि छांव में वेठल हूंदा आहियूं ऐं उस में हू सख़्तु महिनत करे रहिया हूंदा आहिनि ऐं असांजे लाइ घर वग़ैरह ठाहे रहिया हूंदा आहिनि ऐं रेती खणी रहंदा आहिनि, बजरी खणी रहंदा आहिनि, मिटी खणी रहंदा आहिनि, सिरूं खणंदा पिया आहिनि ऐं वरी उन्हनि ते मथे पिया पहुचाईंदा आहिनि ऐं हिकिड़ी दीवार पिया खणंदा, हिकिड़ा सिरूं पिया उछलाईंदा इन सख़्तु गर्मीअ में। त हिननि जे लाइ पाण छा पिया करियूं? अलाह साईं उन्हनि जी मुश्किलातुनि खे आसान करे।